अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ुल्फ़कार बुर्दी। यूट्यूब चैनल एंड सेड टीवी जेको सिंध जे तमामु नामियारे लेखक, राइटर ऐं ड्रामा नवीस मोहतरम नूर ज़ौर जो चैनल आहे, जंहिंजा मशहूरु ड्रामा पत्थर दुनिया, पंहिंजा परावा, सूली ऐं सच, दर्दनि जो दरिया ऐं पत्थर जा माण्हू ऐं ख़ूबसूरत ड्रामा जेके सोलो प्लेस बि हुया, सीरियल्स बि हुया, उन ई लेखक जो नूर ज़ौर साहब जो चैनल आहे एंड ज़ेड टीवी। ऐं हिन चैनल ते तव्हांखे इन खां बि बहितरीनु शयूं ॾिसण जे लाइ मिलंदियूं, इस्लाही, मज़ाहिया, गाना, गीत, ड्रामा ऐं घणो कुझु ॾिसण जे लाइ मिलंदो। सो एंड ज़ेड टीवी खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो, छाकाणि थी चैनल तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, नूर ज़ौर साहब जो चैनल आहे, असांजो चैनल आहे, तव्हांजो चैनल आहे। लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो एंड ज़ेड टीवी। थैंक यू।